नासरीन, दादू में सेहत खाते जी नाअहली सबब गेस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिक नारी गेस्ट्रो सबब फोत थी वई। गेस्ट्रो में फोत थींदड़ मरीज़न जो अंग 106 थी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अकील लाखो। जी अकील, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में सिहत खाते जी नाअहली हुजण करे गेस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो आहे। गेस्ट्रो सबब हिकु वधीक नौजवान नारी जेका आहे उहा फोत थी वई आहे। फोत थींदड़नि मरीज़नि जो अंग जेको आहे 106 थी वियो आहे। ॻोठ हासपाणी जी रहवासण नौजवान नारी हिमरादी अल्लाह बचायो ॾेपर जेका आहे उहो गेस्ट्रो सबब फोत थी वई आहे। नौजवान नारी के वारसन इलाज लाइ सिविल अस्पताल दादू खणाया आया, जेका इलाज दौरान फोत थी वई आहे। नौजवान नारी जे फोतगी जो ॿुधी वारसन में कोहराम मची वियो आहे। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारस जेके आहिनि उहे ॻोठ खणाए विया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त ॿोॾ जे दौरान गेस्ट्रो में फोत थींदड़नि जो अंग वधी 106 थी वियो आहे। सिहत खाते जी नाअहली हुजण करे गेस्ट्रो ते ज़ाब्तो न अचण जे करे जेको फोतुनि जो अंग आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। जी।